कारू जर जी कटाई, कारू जर जी कटाई, हरसर जी कटाई, हरसर जी कटाई, कारू जर 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 जी कटाई, हरसर जी कटाई, हरसर जी कटाई, जर जी कटाई, कारू जर जी कटाई, कारू जर जी कटाई, कारू जर जी कटाई, हरसर जी कटाई, कारू जर जी कटाई, कारू जर जी कटाई, कारू जर जी कटाई। सॼी सिंध में सिंध जा अदीब ऐं दानिश्वर कारूंझर जी कटाई, खारसर जी कटाई ऐं कारूंझर जे सिलसिले जूं जेके बि पहाड़ियूं आहिनि उन्हनि जी कटाई जे ख़िलाफ़ तोड़े डिजिटल आदमशुमारी के खिलाफ सिंध जा सान्यावंद अदीब दानिश्वर अॼु सरापा एहतजाज आहिनि ऐं असां सम्झूं था त कारूंझर कुन फयकून खां वठी असांजो तारीख़ी ऐं सकाफ़ती विरसो रहियो आहे। कारूंझर न रुगो मादनी वसीलनि जो हिकिड़ो ॿेट आहे, पर असां सम्झूं था त जाबलू सिलसिलनि जी हिकिड़ी जॻह कड़ी आहे, उहा सॼी दुनिया जे अंदरि जेके सकाफ़ती विरसा आहिनि उन्हनि में कारूंझर जो शुमार थिए थो। कारूंझर जे सिलसिले जूं जेके बि पहाड़ियूं आहिनि उहे तोड़े जेके असांजा जीवत आहिनि मोरनि खां वठी जेके बि असांजा जाबलू जीवत वजूद ऐं बका जो मसइलो आहे उन निस्बत सां सिंधियत बि संगत हमेशह इहो मुतालबो कंदी रही आहे त कारूंझर कुन फयकून खां असांजो तारीख़ी सकाफ़ती विरसो आहे। न रुगो कारूंझर जे बचा जे लाइ उनजी कटाई जे ख़िलाफ़, पर असां सिंधियत बि संगत जे तौफ़त सां इहो मुतालबो था करियूं त कारूंझर खे फौरी तौर ते क़ौमी असासो करार ॾेई उनके वर्ल्ड हेरिटेज में शुमार कयो वञे। उन निस्बत सां सिंधियत बि संगत सम्झे थी त डिजिटल आदमशुमारी जेका आहे उहा अंगनि अखरनि जे फेर खां सवाइ कुझु बि कोन्हे। सिंध धरती ते उनजे वारिस सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ अंगनि ऐं अखरनि जी जेका गेम खेॾी वई आहे उहा असां सिंधी क़ौम जे वजूद ऐं बका सां चुरान सम्झूं था। असां सम्झूं था इहा हिकिड़ी मुनज़िम रिथाबंदी त सिंधियुनि खे अक़लियत में पंहिंजी धरती ते तब्दील कयो पियो वञे। उन हवाले सां सिंधियत बि संगत अॼु सॼी सिंध में भरपूर एहतजाज करे रही आहे। सॼी सिंध जा अदीब ऐं दानिश्वर सान्यावंद सरापा एहतजाज आहिनि। असां मुतालबो था कयूं जी कटाई फौरी तौर ते बंदि करे उनखे वर्ल्ड हेरिटेज में शामिल कयो वञे, उनखे क़ौमी असासे तौरु मुतारिफ़ करायो वञे ऐं सियाहत जे लाइ उते नवां दग ऐं नवां रस्ता क़ाइमु कया वञनि जी सॼी दुनिया सियाहत मां कमाए रही आहे ऐं सिंध जे हिन क़दीम सकाफ़ती ऐं तारीख़ी विरसे खे बचाए सियाहत खे हथी ॾियारी वञे, कारूंझर खे सकाफ़ती विरसो करार ॾिनो वञे ऐं डिजिटल आदमशुमारी खे असां रद्द कंदे मुतालबो था करियूं सिंधियत बि संगत जी तौफ़त सां त आदमशुमारी जो जेको मरहलो आहे उहो नए सिरे सां शुरू कयो वञे। सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण वारी जेका साज़िश आहे उहा सिंध जा अदीब ऐं दानिश्वर कंहिं सूरत में क़बूल न कंदा। ॿ टे इशूज़ आहिनि। हिकिड़ो कारूंझर जी कटाई जो मसइलो आहे उहो न थियणु घुरिजे, खारसर जी कटाई आहे उहा न थियणु घुरिजे ऐं कारूंझर जी कटाई जे हवाले सां मूंखे हिकिड़ो लेख यादि थो पए। अॼु खां तक़रीबन 2-3 महीना अॻु में कंहिं दोस्त रखियो हो पंहिंजो फेसबुक ते त कारूंझर जी कटाई थियण सां छा थींदो, हेठि जेको पाणी आहे जर जो पाणी आहे ऐं उहो निकिरंदो पाणी ऐं उन जे निकिरण सां जेके उते माहौलियाती गंदरान पैदा थींदी उन इलाइक़े जे हवाले सां या उन सॼे थर जे हवाले सां उहो तमामु ख़तरनाक हद ताईं वञी सघे थो। कारूंझर जबल ई आहे जेको इन सॼे माहौल खे सॼी शइ खे बचायो बीठो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त कारूंझर जेको जबल आहे या उनजे पस गिरदाई वारा ॿिया जेके बि जबल आहिनि जॾहिं असां जाग्राफियाई तौर ते उनजी तारीख़ त हवालो पढ़ूं था त कारूंझर पहिरियों ई जबल आहे जेको असांजी हिन धरती जो पहिरियों जेको वजूद रखे थो उहो असांजो कारूंझर जबल आहे। त यकीनन इहो कुझु इहो लखा बल्कि करोड़ा साल या बल्कि अरबा साल इहो पुराणो जबल आहे ऐं इन जबल जे हुजण सां जेको असांजे हिते जो जेको माहौल जुड़े थो ऐं उन खां अलावा जेके उते जे इलाइक़े जा जेके पसगिरदाई वारा रहाकू आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो आमदनी जो ज़रियो बि आहे। खोड़ सारा अहिड़ा जेके उते मैदनी वसीला आहिनि जिन्हनि जे करे हू जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़र बि कनि था। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त असांजो जेको सिंध जो हिकिड़ो तारीख़ी विरसो आहे इनखे असां कीअं जेको ॾाहे ॾींदासीं इहो असांजी माना सिंध जी सुञाणप आहे असांजी। ऐं उन सां गॾोगॾु ॿियो जेको असांजो इशू आहे
आदमशुमारी वारो मसलो जेको डिजिटल आदमशुमारी वारो आहे, हिन खां अॻु में जेके आदमशुमारी जे जेके अंग अखर आहिनि उन्हनि खे इलाही घटाए जेको पोइ कयो आहे। माना असांजे सिंधी माण्हू जी जेका आदमशुमारी जो जेको रेशियो आहे उहो घटायो वियो आहे। इन जो मक़सदु इहो थियो आहे। ऐं असां सम्झूं था त इहो हिकिड़ो लिकियल हथ आहिनि जेका इन शइ खे ॿाहिरि ज़ाहिर नथा करण ॾीनि। जीअं असांजा जेके पंहिंजो बजट जो जेको विहांग आहे, जेके इन जेका असांजी नाणे जी जेका विर्छ आहे सा घटिजी वञे। इन जे करे असां इन्हनि चिन्हई शयुनि खे रद्द था करियूं ऐं असांजो हिकिड़ो एहतजाज आहे, असां इनखे नामंज़ूर था कयूं। असां हुकूमत खां बि घुर था करियूं त इन्हनि शयुनि खे जल्द से जल्द बंदि कयो वञे। जिते ढंढूं आहिनि, ढोरा आहिनि, बयाबान आहिनि, वण टिण आहिनि, जंगलात आहिनि ऐं उते ई जबल बि आहिनि। इहो सॼो कुदरत जो हिकिड़ो बैलेंस मुक़ररु कयल आहे। इन सां हथ चुरांद करणु मतिलबु फितरत सां हथ चुरांद करणु आहे। त उते न सिर्फ़ु हिकिड़ो मादनियाती वसीलात मौजूदु आहिनि पंहिंजी जॻह ते, पर उते जीअं माण्हू, उते जा जानवर, उते जा पखी पुखण, उन्हनि जी जीवत जो जीदान आहे कारूंझर जबल। ऐं जेके दोस्त उते विज़िटर वञनि था उहे चङी तरह उते ॼाणनि था त केॾी उते कुदरत जी सूंहं आहे। हिते मोर नचे थो, जिते फितरत पंहिंजो असली रंग ॾेखारे थी, उहो कारूंझर जबल आहे। सिंधियत जी संगत पंहिंजे प्लेटफॉर्म तां कारूंझर जबल जी कटाई ऐं उन सां छेड़छाड़ जो सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी ऐं उनखे फौरी तौर ते इन अमल खे रोकियो वञे। ऐं साॻियो ई जेके ॾिसिजे त फितरी ॻणप बि माण्हू जे वसीलनि ते असरअंदाज़ थिए थी। त असांजा वसीला उन अंदाज़ सां तरतीब ॾिना वञनि था, बजट उन अंदाज़ सां तरतीब थिए जंहिं अंदाज़ सां माण्हुनि जी आदमशुमारी थिए थी। ऐं डिजिटल लफ़्ज़ जो ग़लति इस्तेमालु करे उन्हनि असांजी जेको असांजी जेका ॻणप आहे उनखे नज़रअंदाज़ कयो आहे। उन जा ग़लति अंग दरपेश कया आहिनि जेके यकीननि असांजे वसीलनि ते असरअंदाज़ थींदा। ऐं फौरी तौर ते असां सिंधियत बि संगत डिजिटल ॻणप खे रद्द करे थी ऐं कारूंझर जबल जी कटाई खे रद्द करे थी। इहो असांजो एहतिजाज रिकॉर्ड कयो वञे। तमामु महिरान टीवी वारनि जी तमामु घणी महिरबानी। थैंक यू।